एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी कंबर शराबकोट मैडम के गुजारिश है। कंबर खां ॾिसूं था न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी कंबर शहदाद कोट तरफ़ां बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्ताद ऑफिसर ऐं हेड मास्तरनि में एवार्ड तकरीब कंबर जे हिकु निजी हॉल में मुनाक़द कई हुई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट सजाद हैदर कादरी, डायरेक्टर स्कूल्स लाड़काणो अजीज़ुल्ला चाचड़, DO सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी कंबर अला बख्श सुमरो, डिप्टी DA बशीर अहमद चांडियो, DO प्राइमरी अल्ताफ़ हुसैन लाशारी, अहमद सईद कल्होड़ो, ख़ादिम हुसैन चांडियो, अयाज़ हुसैन चांडियो समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त कंबर शहदाद कोट ज़िले जी तारीख़ में पहिरियों भेरो एवार्ड ऐं सर्टिफिकेट एवार्ड तकरीब मुनाक़द कई वई आहे, जंहिंमें बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्तादनि, तालीमी ऑफिसरनि ऐं स्कूल जे हेड मास्तरनि में एवार्ड ऐं सर्टिफिकेट तक़सीम कया विया आहिनि। एवार्ड तक़सीम करण जो मक़सदु इहो आहे त अवी बहितरीन उस्ताद आहियो। तालीमी इदारा अवां जे हथ में आहिनि। उन्हनि ही तालीमी इदारनि में ग़रीब मिसकिन बेपहुच माण्हुनि जा ॿारड़ा तालीम हासिल करे रहिया आहिनि। उन्हनि जी तालीम खे वधीक बहितर बनाइण जी ज़रूरत आहे। इन्हनि स्कूलनि में ग़रीब माण्हुनि जा ॿारड़ा तालीम हासिल करे रहिया आहिनि। ॾींहुं राति महिनत करे उहे इम्तिहान लाइ तयारी कनि था त उन्हनि खे कापी केस या वरी उन्हनि खे C ऐं D ग्रेड ॾिनो वञे थो। बासरनि जे ॿारनि खे ॾोकड़नि जे एवज़ बोर्ड में ग्रेड ॾिना था वञनि, जिन जे ॿारनि खे कुझु लिखणु न ईंदो आहे। हुन वधीक चयो त ज़िले कंबर शहदाद कोट में स्कूलनि जो 95% इंफ्रास्ट्रक्चर मुकमल तौर ते तबाह लॻो पियो आहे, जंहिंजे करे ॿारनि जी तालीम वधीक मुतासिर थिए थी ऐं हाणे उस्ताद अञा वधीक महिनत कनि जीअं उन्हनि खे बि बहितरीन उस्ताद मञता एवॉर्ड सां नवाज़ियूं।